पंजाब हुकूमत जलालपुर कैनाल मंसूबे में पानी छॾे उन जो आज़माइशी ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त सिंध में सरकारी ऐं सियासी सतह ते हिन मंसूबे ख़िलाफ़ एहतजाज जारी आहे। सिंध जो मौक़िफ़ आहे त हिन मंसूबे जी मंज़ूरी बाबति गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल CCI में फ़ैसिलो अञा ताईं इल्तवा में आहे। तंहिं करे बैनल सूबाई इतफ़ाक़ी राय खां सवाइ हिन मंसूबे ते अॻभराई न थियणु घुरिजे। अचो त ॾिसूं था त जलालपुर कैनाल मंसूबो आख़िर छा आहे। मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। जलालपुर इरिगेशन प्रोजेक्ट पंजाब जे ज़िलनि जहलम ऐं ख़ुशाब में दरियाए जहलम जे साॼे पासे ते तामीर कयो पियो वञे। हीउ रसूल बैराज तां शुरू थिए थो ऐं हिकु गैर मुस्तक़बिल आबपाशी निज़ाम आहे। पंजाब हुकूमत मूजिबि हीउ सॼो साल न पर अप्रैल खां अक्टूबर ताईं हलंदो। मंसूबे तहत लॻभॻि 117 किलोमीटर डिघी मुखिया कैनाल, 23 शाखूं, केतिरई माइनर फील्ड कैरियर चैनल ऐं 200 किलोमीटरनि खां वधीक आबपाशी नेटवर्क तामीर कयो पियो वञे। हिन मंसूबे जो बुनियादी मक़सदु बारानी ज़मीननि खे आबपाशी जूं सहूलियतूं फ़राहम करणु आहे। पंजाब हुकूमत मूजिबि हिन मंसूबे सां लॻभॻि 1,74,000 एकड़ ज़मीन आबाद थींदी। ख़रीफ़ जे फसलनि जी पैदावार में 50% ताईं वाधि थींदी ऐं 3 खां 4 लख माण्हुनि खे सिधो फ़ाइदो पहुचंदो। हिन मंसूबे लाइ माली सहकार एशियाई तरक़ियाती बैंक फ़राहम करे रही आहे। जलालपुर कैनाल जो तसवुरु पहिरियों भेरो 19वीं सदी जे आख़िर में रसूल बैराज जे तामीर दौरान पेश थियो। बाद में 1990 वारे ॾहाके में हिन जी फिज़िबिलिटी स्टडी तयारु कई वई, जॾहिं त मंसूबे जो बुनियादु 2019 में रखियो वियो ऐं उहो 2027 ताईं मुकमल थियणो हो। पंजाब हुकूमत ऐं मंसूबे जा ज़िम्मेवार अमलदार चवनि था त जहलम ऐं ख़ुशाब जा वसई इलाइक़ा बरसातुनि ते भाड़िनि था, जिते ज़ेर ज़मीन पाणी खारो आहे ऐं ज़रई पैदावार महदूद आहे। संदन चवण मूजिबि हिन कैनाल सां न रुगो गैर आबाद ज़मीनूं आबाद थींदियूं पर ज़ेर ज़मीन पाणी जो मयार बि बहितर थींदो। वफ़ाक़ी हुकूमत जो मौक़िफ़ आहे त हिन मंसूबे लाइ 2014 में इरसा पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी कयो हो। इरसा जे सेक्रेटरी ख़ालिद इदरीस राणा मूजिबि सर्टिफिकेट जारी थियण खां पोइ कैनाल जे ऑपरेशन ते एतिराज़ करणु इरसा जे इख्तियारनि में शामिल न आहे। ॿिए पासे सिंध हुकूमत इन मंसूबे ते केतिरा ई बुनियादी एतिराज़ उथारींदी रही आहे। सभ खां अहम एतिराज़ इहो आहे त जलालपुर कैनाल बाबति सिंध पारां गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल ॾांहुं मोकिलियल समरी अञा ताईं इल्तवा में आहे। तंहिं करे हतमी फ़ैसिले खां अॻु मंसूबे खे अमली तौरु हलाइणु आइनी ऐं इंतिज़ामी तौरु दुरुस्त न आहे। सिंध इहो मामिलो 2024 में CCI आॾो रखियो हो। ॿियो एतिराज़ पाणी जी दस्तियाबी बाबति आहे। सिंध जो मौक़िफ़ आहे त जेतोणीकि इरसा पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी कयो हो, पर पंजाब अॻी 1991 वारी पाणी विर्छ मुआहिदे तहत पंहिंजे हिसे खां वधीक गुंजाइश रखंदड़ नहरी निज़ाम इस्तेमालु करे रहियो आहे। सिंध जो चवणु आहे त नवनि मंसूबनि सबबि मथियनि इलाइक़नि में पाणी जे इस्तेमाल में इज़ाफ़ो थींदो, जंहिंजो सिधो असरु सिंध जे हेठियनि ज़िलनि ते पवंदो। सिंध हुकूमत इहो बि चवे थी त मंसूबे जो PC1 दस्तावेज़ में रोज़ाना पाणी जी फराहमी पाणी जे असल ज़रिए उहा वज़ाहत मौजूदु न आहे त पंजाब जी मौजूदा आबपाशी निज़ाम मां कहिड़े कैनाल जो पाणी घटाए जलालपुर कैनाल ॾांहुं मुंतक़िल कयो वेंदो। सिंध मूजिबि हिन मुंझारनि सबबि पाणी जी निगरानी, विर्छ ऐं शिफ़ाफ़ियत बाबति मसइला पैदा थी सघनि था। सिंध तरफ़ां हिकु ॿियो अहम नुक़्तो इहो बि उथारियो वियो आहे त जलालपुर कैनाल जे डिज़ाइन में 1000 एकड़ लॻभॻि 6.75 क्यूसिक पाणी मख़्तस कयो वियो आहे, जॾहिं त सिंध जे कैनालनि लाइ उहा शरह रुगो 2.75 क्यूसिक फ़ी 1000 एकड़ आहे। सिंध दावा करे थी त हिन फ़र्क़ सबबि लॻभॻि 4,90,000 एकड़ ज़रई ज़मीन मुतासिर थी सघे थी। इन ई बुनियाद ते सिंध असेंबली नवंबर 2021 में हिकु ठहराउ बि मंज़ूर कई हुई, जंहिं में मंसूबे ते कमु रोकण जो मुतालबो कयो वियो हो।